सिंधी ख़बरनि जो हिकु चैनल आहे सिंधी टुडे, जो ऑलरेडी रन करे थो। इहो सिंधी में ख़बरां ॾींदो आहे। शायदि देश जो हिकु मात्र चैनल आहे। इन खे बि सब्सक्राइब कंदा। इन जा संपादक असां सां गॾु वेठा आहिनि, कमल खत्री। मां स्वागत थो कयां शंकर लालवानी जो। शंकर जी नमस्कार। नमस्कार नमस्कार कमल जी। नमस्कार शंकर जी, मां भजन क्षेत्र आवाज आ रही? राम राम। आवाज अचे थी? क्लियर पई अचे? जी साईं, राम राम, जय झूलेलाल। जय झूलेलाल साईं, वेलकम। सुठो लॻो तव्हां समय ॾिनो। घटि में घटि असां सॼो समाज, सिंधी समाज, इन जो असां ॾाढो प्रचार कयो आहे। तव्हांखे अहिड़ी महिल हज़ारे माण्हू ॾिसंदा हूंदा, न हज़ारे सैकड़नि में त पक हूंदा। शुरूआत आहे, अञा पहिरियों प्रयास आहे। भजन क्षेत्रपाल जी ॾाढी सुठी व्यवस्था ठाही आहे। पहिरों विषय आहे भाषा जो संरक्षण ऐं संवर्धन, जंहिंजे लाइ काफ़ी एकेडमियूं, काफ़ी ॿिया संस्थायूं लॻी पयूं आहिनि, पर रिज़ल्ट जहिड़ो अचणु घुरिजे ओड़ो नथो अची पाए। इन बारे में समस्या समाधान। ॿियो विषय आहे राष्ट्रीय स्तर ते संगठन में अचण वारियूं ठहण में समस्याऊं ऐं उन्हनि जो निदान। टियों विषय आहे वर्तमान देश जूं जेके परिस्थितियूं आहिनि, लॉकडाउन जूं, अचण वारे समय में सिंधी समाज खे आर्थिक रूप सां ॾाढी कठिनाई थियण वारियूं आहिनि। ईअं त पूरे देश थींदियूं, पर छोकी सिंधी समाज व्यवसायी वर्ग खां 98% आहे, इन करे सिंधी समाज जे साम्हूं ज्यादा कठिनायूं अचण वारियूं आहिनि। जेके नंढा व्यापारी आहिनि, उन्हनि वीचारनि उधार बाटे चुकिया आहिनि, उन्हनि खे उधार वापसि मिलंदी न मिलंदी कोई पतो कोन्हे। पोइ ईअं ई ख़र्च ॾाढा वधी विया आहिनि। त इन दिशा में छा हिकु फंड ठहे जेको अॻिते हली इन नंढनि व्यापारियुनि खे लोन ॾेई करे मदद करे सघे, आसान शर्तनि ते लोन हुजे, इन ते चर्चा थिए। उहो फंड ठहे त कीअं ठहे। इन वास्ते फंड सुझाइण जो सभिनि खां पहिरियों तरीक़ो इहो आहे कि असां रिक्वेस्ट कयूं, हिकिड़ो NGO ठाहियूं। पहिरियों उन NGO जो जीअं PM केयर फंड आहे, सिंध केयर फंड ठाहियूं, ऐं उन में पूरी आम जनता खे असां रिक्वेस्ट कयूं कि 100 रुपया, मिनिमम 100 रुपया पर भाती जे मथां हिन केयर फंड खे मोकिले। असां लॻभॻि असां 70-80 करोड़ जो हिकु फंड कलेक्ट करे सघूं था इन लाइ। इन्हनि सभिनि लाइ ज़रूरी आहे कि को पंहिंजो NGO हुजणु, जेकी उहा ऑटोमेटिकली NGO बि हूंदो ऐं राष्ट्रीय स्तर जो असांजो सर्वमान्य संगठन बि ठही थो थिए। मां प्रस्ताव रखां थो कि शंकर लालवानी जी अध्यक्षता में अहिड़ो हिकु संगठन ठहे। पहिरों अध्यक्ष जी। न, मां इहो चवां पियो कि जेको तव्हां प्रस्ताव रखियो आहे, हिकु दफ़ो जेके हिन कॉन्फ्रेंस में आहिनि उन्हनि खां हिकु दफ़ो राय वठी छॾियूं कि उन्हनि जी राय छा थी बीहे, त पोइ असां उनखे अॻियां वधूं। निश्चित रूप सां असांजे सिंधी समाज के फाइनेंस और पैसे में असां कमज़ोर न आहियूं, 80% सिंधी समाज। पर जेकी तव्हां हिकिड़ी ॻाल्हि चई, संगठन, हिंदुस्तान में अॼु हिकिड़ो बि अहिड़ो संगठन कोन्हे जो पूरे देश जो नेतृत्व करे रहियो आहे। इहो दर्द हर सिंधीअ जे दिलि में आहे। असांखे सभिनि सां पहिरीं अहिड़ो नेतृत्व विश्वास पैदा करिजो जंहिंमें देश जे सिंधी समाज जो विश्वास जागृत थिए। सिंधी समाज जो नेतृत्व कहिड़ो आहे, हिन शइ ते ॾाढो चिंतन और मंथन करण जो विषय आहे। ॿ ॻाल्हियूं निकिरी करे अचनि थियूं। पहिरीं ॻाल्हि, बरोबर इहो जेको लॉकडाउन जो समय आहे, तमामु ॾुखियो समय आहे और असांजा कई सिंधी भाउर परेशानी में हूंदा और कई सिंधी भाउरनि सां त एतिरी मुश्किल हूंदी, पेश ईंदी हूंदी कि उहे स्वाभिमानी थींदे हुए कीअं कंहिंखो राशन घुरदा हूंदा, कीअं कंहिंखो रोटियूं ठहियल घुरदा हूंदा। सभ खां पहिरियों त लॉकडाउन जे अंदरि असां हुननि जे लाइ कुझु करे सघूं, इहा ॻाल्हि सभिनि खे वीचार करणु घुरिजे। पंहिंजे पंहिंजे शहरनि में, पंहिंजे पंहिंजे गिटीअ में, पंहिंजे पंहिंजे जिथे बि असां जिलनि में, प्रांतनि में, नगर में, गिटीअ में, शहर में, मोहल्ले में रहंदा आहियूं, हुते सोचणु खपे कि मुंहिंजे इलाइक़े जे लॉकडाउन में केरु केरु सिंधी अफेक्टेड आहे, कंहिंखे ज़रूरत आहे, कंहिंखे ज़रूरत कोन्हे। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, राष्ट्रीय स्तर ते जेको संगठन जी ॻाल्हि जे मथां रोशनलाल जी टिप्पणी कयूं, त सभ खां पहिरियों त जेके संगठन ऑलरेडी 40-50 साल को कम करे रहिया आहिनि, छा हुननि जी विश्वसनीयता मथां इहो प्रश्न चिन्ह कोन्हे? सभ खां वधीक असां सोचणु खपे कि भारतीय सिंधु सभा आहे, सिंधी काउंसिल ऑफ इंडिया आहे, छा इहे संगठन नाकामयाब थी विया आहिनि जो असां ॿियो कोई नयो संगठन ठाहिण जे पुछो पिया आहियूं? जेके संगठन आहिनि ऑलरेडी, छा उहे मज़बूत कोन्हनि? हुननि जे नेतृत्व परिवर्तन हुजणु खपे, तो जेको हुननि जो उद्देश्य हुयो उहो उद्देश्य पूरो थी सघे। व्यक्ति निर्माण जो कार्य भारतीय सिंधु समाज समझदी आहे, छोकि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो वो संगठन आहे। त अॼु जेकी व्यक्ति निर्माण जी प्रक्रिया आहे, छा उहा गलत हुई?
अॼु असां अगरि राष्ट्रीय संगठन ठाहिण जी कोशिशि कयूं था पिया त जेको असांजे पुरता असांजे बुज़ुर्ग करे विया कमु असां उन्हनि खे मतिलबु की इग्नोर कयूं था पिया, असां उन्हनि जी महिनत जे मथां पाणी फेरूं था पिया। असांखे इहो सोचणु खपे कि जेको मौजूदा नेतृत्व आहे किथे न किथे हुनमें कमी आहे, असांखे हुनखे बदिलणु खपे, सिर्फ़ु दुरुस्त करण जी ज़रूरत आहे। मुंहिंजा वॾा अॻवान हिते वेठा आहिनि, जेकी मुंहिंजी समझ हुई उहा समझ मां तव्हां सभिनी जे साम्हूं कई। धन्यवाद। सिंधी टुडे जा कमल खत्री पंहिंजा वीचार रखिया, जन ॿुधायो नए संगठन जी ज़रूरत न आहे बल्कि पुराणे संगठन खे दुरुस्त करण जी आवश्यकता आहे। एक्चुअली पुराणो संगठन कोई हिकु सर्वमान्य न आहे। राष्ट्रीय स्तर ते ॿ संगठन मेन रूप सां सक्रिय आहिनि, भारतीय सिंधु सभा और सिंधी काउंसिल ऑफ इंडिया। ॿिन्हिनि जे चऊं त उद्देश्यनि में शायदि ॾाढो वॾो अंतर आहे, पर ॿिन्हिनि जे बिना कमु न हली सघंदो आहे। सिंधी काउंसिल ऑफ इंडिया सां जेको वर्ग जुड़ियल आहे उन जे बिना बि असांजो कमु कोन हली सघंदो, ऐं भारतीय सिंधु सभा सां जेको वर्ग जुड़ियल आहे उन जे बिना बि कमु असांजो न हली सघंदो। इन करे इन्हनि सभिनि खे मर्ज करे छो न हिकु संगठन नयो ठाहे ऐं कीअं उन जा चुनाव थियनि, इन ते असांखे वीचार करणो आहे। और समाज में बजाए उन जा नॉर्म्स क्लियर कयूं कि असांजा हे उद्देश्य आहिनि। अॼु असां पब्लिकली इहा ॻाल्हि कंदासीं कि असां फाइनेंशियली मदद करणु चाहियूं था, उन में जुड़ण में संभावनाऊं 50% खां घटि वेनि, लेकिन असां पंहिंजा उद्देश्य छा रखंदा। कोई बि संगठन तयारु कयो वञे त पहिरीं उन जो कमु ॾेखारियो वञे। माण्हू कम सां संगठन जीअं काफ़ी दफ़े तव्हां ॾिठो हूंदो ॾाढा सारा संगठन आहिनि, 6.5 महीना हलंदा आहिनि, उन खां पोइ उनजी गतिविधियूं शून्य थींदियूं वेंदियूं आहिनि। और ॿी ॻाल्हि, व्यक्ति विशेष इन सां जुड़ंदो आहे त उनजो महत्व मिलंदो ई मिलंदो आहे, लेकिन कमु जेको आहे उहो धीरे धीरे जीअं वधंदो, जीअं असां मञूं था यूपी में उहो कमु शुरू थिए थो त माण्हू उन सां यूपी में जुड़नि था, मध्य प्रदेश में कमु थिए थो। साईं अॼु जी तारीख़ में सिंधी समाज केवल कम सां जुड़णु पसंदि कंदो आहे और अॼु जेका युवा शक्ति आहे उहा कम खे अॻिते वधाइणु शुरू कंदी आहे। ॿी ॻाल्हि, अगरि असां कोई नयो संगठन ठाहियूं था त उन खां पहिरीं असां जेके पुराणा राष्ट्रीय स्तर जा संगठन आहिनि, भजनलाल जी, अॼु असां अगरि कोई संगठन खड़ो कयूं था, अगरि देश जे प्रत्येक शहर में प्रत्येक जिले में उहे शाखाऊं थियनि थियूं त उन शाखाउनि खे ठाहिण में असांखे 15 साल लॻंदा। अॼु शंकर भैया साम्हूं गॾु ई आहिनि, तव्हां पुछो 35 सालनि खां कमु था करनि। अॼु अगरि राष्ट्रीय स्तर जो कोई संगठन ठहे थो त उनखे केॾो समय थो लॻे उनखे तयारु करण में। उन खां पहिरीं असां वटि जेके हींअर राष्ट्रीय संगठन आहिनि उन्हनि में छा कमियूं आहिनि इहो ज़रूरु ॾिसणु घुरिजे। छो विस्तार नथो थिए? असां पंहिंजो अगरि संगठन खड़ो कनि था ठाहियूं त उन खां पहिरीं हिकु तमामु सुठी स्टडी थियणु घुरिजे। हाणे अचे थो पियो एजेंडा आइटम त राष्ट्रीय संगठन। ठीकु आहे, कमल जी और ॿियनि दोस्तनि पंहिंजी ॻाल्हि चई, तव्हां बि चओ था पिया सभिनि खे मर्ज करे हिकिड़ो संगठन ठहणु खपे। हिनखे इन रूप में सम्झो, जेतिरा संगठन पैदा थींदा ओतिरा वधीक समाज जे लाइ वॉइस, समाज जे लाइ फ़ाइदे वारी ॻाल्हि थींदी। तव्हांखे थी सघे थो इमीडिएटली इहा ॻाल्हि हज़म न थिए, पर इहा ॻाल्हि मां तव्हांजे साम्हूं चवणु चाहियां थो पियो, जेकॾहिं राष्ट्रीय स्तर ते 3 कम करनि था पिया, 3 संस्थाऊं, 4 संस्थाऊं, 5 संस्थाऊं, त उहे 3 संस्थाऊं वधी करे 20 संस्थाऊं थियणु खपनि। त तव्हां बि जेकॾहिं राष्ट्रीय स्तर ते हिकिड़ी संस्था ठाहियो था पिया, स्वागत आहे, पर उन जो एजेंडा बिल्कुलु क्लियर थियणु खपे। त हाणे जेके राष्ट्रीय स्तर जा जेके असांजा संस्थान आहिनि उहे जेकॾहिं अगरि किथे थोरा सा थिड़ियल आहिनि त उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झणु खपे त उहे फोकस्ड कोन्हनि। ईअं कोन्हे त उन्हनि जी हमेशह प्रशंसा थींदी, उन्हनि जी प्रशंसा हमेशह नथी थी सघे। त उहे फोकस्ड कीअं थियनि, छो त उन्हनि जा उद्देश्य मुख़्तलिफ़ थी था वञनि। त जेकॾहिं अगरि रुचि जंहिंजी राजनीति में आहे त उहो अहिड़ो संगठन पैदा थियणु खपे, सिंधी राजनीतिक मंच पैदा थियणु खपे। जंहिंजी रुचि धर्म क्षेत्र में कमु करण जी आहे त उहो अहिड़ो मंच पैदा थियणु खपे जेको धर्म क्षेत्र में कमु करे। जंहिंजी रुचि सेवा भावना में आहे उहो सेवा जो कमु करे, और जंहिंजी रुचि रुगो शिक्षा में आहे, क्षेत्र में आहे, उन खे उहो कमु करणु ॾिजे। सभिनि जा पंहिंजा गुण थींदा आहिनि, त उन गुणनि जे हिसाब सां पाण खे पूरे विश्व में जेके बि यूट्यूब ते मूंखे ॿुधी रहिया आहिनि, इहा ॻाल्हि उन दृष्टि सां सम्झण जी ज़रूरत आहे। सभिनि खे चाहना छो थियणु खपे त मां हिकिड़े ई मंच ते अची करे सभु कुझु मां ई कयां। तव्हां पंहिंजो पाण खां पुछणु चालू कयो कि मुंहिंजी रुचि कंहिं में आहे। त जे मां पंहिंजो मिसाल खणंदो आहियां, मुंहिंजी रुचि सिंधी शिक्षा क्षेत्र में आहे, सिंधी भाषा क्षेत्र में आहे, संस्कृति सां जुड़ियल आहे। त जेके व्यापारी बिग बैंक हलाइनि था पिया, मुंहिंजी रुचि उन में न थियणु खपे। मूंखे छो मन में इहा चाहना थियणु खपे त उते बैंक में छो त सिंधी समाज जा वॾा वॾा अॻवान आहिनि, मूंखे बि शामिल थियणु खपे? न,
इन जे लाइ मां इहो टियों पॉइंट क्लियर कयो त संगठन वध में वध थियण खपनि, त जेतिरा संगठन थींदा सरकार जी दृष्टि सां ओतिरा असां ताक़तवर थींदासीं। सरकार खे बि इहा ॻाल्हि ख़बर पवंदी त सिंधी समाज जा पूरे भारत में 1000 संगठन कम करे रहिया। त जॾहिं सरकारी योजनाऊं ठहंदियूं, सरकारी दृष्टि वारा उते वेंदा त उहे हिकु संगठन 1000 संगठन ॾिसंदा। असां अॼु जे हिन नंढड़े मंच ते नंढड़े मौक़े जे लाइ अॼु एतिरो ई, वरी कॾहिं मौक़ो मिलियो त ॿिनि विषय पर सभिनि खां पहिरियों पंहिंजो जेको बि नेतृत्व करे थो, कोई बि पंहिंजो नेता ठहे थो या अध्यक्ष बने, काथे बि उहो पदासीन थिए थो त उनखे इहो पहिरें चवणो खपे कि पहिरें मां सिंधी समाज मां आहियां, पहिरें मां पंहिंजी समाज जी सोचंदुमि ऐं उन खां पोइ राष्ट्र त सर्वोपरि आहे। मां राष्ट्र जे अहित में कोई कमु न कंदुमि, पर मां पंहिंजे सिंधी समाज खे बि उन सां सिमिलर रखी करे हलंदुमि, तॾहिं समाज जो कुझु थी सघे थो। छोकी आहियूं त पाण मुट्ठी भर, कोई वॾी संख्या में त आहियूं कान। लॉकडाउन जे पीरियड खां पोइ जेके असांजा भाइर मध्य वर्ग जा आहिनि उन्हनि खे जेके तकलीफ़ ईंदियूं उन ते वीचार कयूं। असां उन शइ खे छॾे करे सॼी बहस 1 कलाक जेको विञायो आहे उहो केवल संगठननि ते विञायो। छा असां नयो संगठन ठाहे करे उन्हनि भाइरनि जी मदद करे पाईंदासीं? संगठन ठहण में समय लॻंदो। इन करे मुंहिंजो नंढो सो निवेदन आहे, सभिनि खां पहिरियों गॾिजी करे केवल इन ॻाल्हि ते चिंतन कयूं त असांजे जेके मध्यम वर्गीय परिवार आहिनि या व्यवसायी आहिनि उन्हनि जी मदद कीअं थिए, इन ते ई फोकस हुजणु खपे। इन खां पोइ बि जेकी अॻिलो असांजे मीटिंग थींदी उन में केवल ऐं केवल इन ते फोकस हुजणु खपे। इहो मुंहिंजो सभिनि खां पहिरियों त जे भावर सुझाव ॾिना परिचर्चा में शामिल थिया उन्हनि खे धन्यवाद। वीचार रखिया, ॾाढा महत्वपूर्ण वीचार रखियाऊं ऐं कहिड़ो बि वीचार ईअं न हो कि जेको ईअं सम्झूं कि असां उहो इम्पोर्टेंट न हो। सभु सुठा वीचार हुया, पर मूंखे लॻे थो कि असांखे हिन चर्चा जारी रखणु खपे, छोकी न हिन चर्चा जे माध्यम खां ई असां अॻियां वधी सघंदासीं। ॻाल्हियूं सुठियूं आहिनि, इन मां ई ॻाल्हियूं निकिरंदियूं ऐं इन मां ई कमु थींदा कि भली जेके जेके संगठन कमु करनि था उहे पंहिंजे करनि बि ऐं सुठा कमु करनि बि था। ऐं जेके कमु करनि था सुठा उहो पंहिंजो संगठन जो नालो छॾंदा न, करनि सुठो कमु करनि था त पंहिंजे संगठन जे नाले जे हिसाब सां करनि बि था। छा इहो संभव आहे कि जेके सॼे मुल्क में सुठा कमु करण वारा संगठन उनजी हिकु एपेक्स बॉडी ठहे ऐं एपेक्स बॉडी हिन में कि उतां जा ॿ टे जेके प्रतिनिधि हुजनि उन संगठन जा जेके कमु करण वारा आहिनि उहे हिकु कॉमन प्लेटफॉर्म ठाहिनि ऐं कॉमन प्लेटफॉर्म ठाहे करे सिंधियुनि जी जेकी समस्याऊं आहिनि, ॾिसो शिक्षा जे क्षेत्र में बि आहिनि, चिकित्सा में बि आहिनि, सामाजिक में ॿिया बि आहिनि। त छा असां सभई जेकियूं ॻाल्हियूं सिंधियुनि जूं उहे सभु पंहिंजे पंहिंजे हिसाब खां खणी करे उन एपेक्स बॉडी ते जेको तव्हां चओ था संगठन आहे उन में रखी करे असां पोइ सरकार खां ॻाल्हि करणी हुजे त सरकार खे ॻाल्हि कयूं, संगठन खे ॻाल्हि करणी हुजे त संगठन खे ॻाल्हि कयूं, त हिकु एपेक्स बॉडी ठहे ऐं बाक़ी जेके संगठन पंहिंजे पंहिंजे हिसाब खां कमु करनि था पिया उहे पंहिंजे पंहिंजे हिसाब खां करनि बि ऐं पर कॉमन हिकु सिंधियत जो सभु ईअं प्लेटफॉर्म ठहिणो खपे। मुंहिंजो अलॻि अलॻि संगठन खां ॻाल्हाइण थियो आहे ऐं उहो हिन में सहमत बि आहिनि कि सिंधियुनि लाइ सभु मिली करे गॾु कमु ठहे। हिकु ॻाल्हि ॿी जेकी करोना जे विषय जी ॻाल्हि आहे, हिन में जेको अचण जी सिचुएशन आहे ॾाढी पेनफुल आहे ऐं ख़ासि करे असांजा जेके मध्यम वर्गीय गरीब जेके आहिनि उन्हनि जे लाइ साम्हूं समस्या अचण वारियूं आहिनि। मां चाहियां थो हिकु हिन लाइ असां डिबेट भली रखूं कि हिन में कीअं कयूं, इन अॻियां कीअं वधूं। त मुंहिंजो इहो वीचार आहे कि हिकु डिबेट थियणी खपे, हिकु अञा असांखे हिन में अॻियां ॻाल्हाइणो खपे ऐं कुझु कॉन्क्रीट सुझाव ॾियणा खपनि, उन ते असां अॻियां वर्क करे सघंदा आहियूं। ॿई ॾिन था, मूंखे स्वीकार आहे, ये चर्चा जारी रहंदी। 14 अप्रैल ते ॾींहं जो 1:30 बजे भाउ मनीष देवनानी चवण था चाहिनि, सभु अनम्यूट आहिनि, कोई बि ॻाल्हाए थो सघे। मुंहिंजो ईअं आहे कि अॼु तव्हां सभिनीनि खे विषय ॿुधाए छॾियो, सिर्फ़ु उन विषय ते ॻाल्हाईंदासीं त तमामु जल्दी कॉन्क्रीट असांजो कमु थींदो, उन जो विषय अॼु ई तय थी वञे। विषय अध्यक्ष जी शायदि क्लियर कयो अथनि कि सभु संस्थायूं हलंदियूं रहनि, हिकु कॉमन प्लेटफॉर्म थिए ऐं पोइ असां जेके कोरोना खां पोइ समस्या अचण वारियूं आहिनि, माने ख़्याल सां अध्यक्ष जी इहो चयनि कि उन खे कीअं असां निपटायूं, उन समस्या खे कीअं ध्यानु ॾेई पायूं, इन बारे में चर्चा।